फैज़गंज मां जिते मुबैना तौर रस्तो न ॾियण ते पुलिस एहलकार शागिर्द खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। शागिर्द खे घेले थाणे में बंदि करे छॾियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। फैज़गंज मां रस्तो न ॾियण तां पुलिस एहलकार शागिर्द ते मुबैना तशद्दुद कयो आहे। खेसि घेले थाणे में बंदि करे छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। करोंडी चौकीअ जो इंचार्ज एहलकार आहे जंहिं शागिर्द अर्ज़ मोहम्मद खे पेरकड़ी हणी ॿधी छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था फैज़गंज मां केटीएन न्यूज़ जे रिपोर्टर सदाकत खां। सदाकत, छा तफ़सील आहिनि अवां वटि इन जा? जी, ही आहे शागिर्द आहे 11वीं क्लास जो अर्ज़ मोहम्मद, जंहिंखे चौकी इंचार्ज आहे अकबर ख़ास केली, जंहिं पारां चौंक ते जेको आहे खेसि रस्तो न मिलण जो जवाब ॼाणाए शागिर्द खे चौंक ते तशद्दुद कयो वियो, जंहिं बाद चौकी में खेसि बंदि कयो वियो। जंहिं खां पोइ सवें शहरी आहिनि करोंडी जा, उन्हनि पारां चौकी जो घेराव कयो वियो, उते शदीद एहतजाज कयो वियो। जंहिं बाद उते डीएसपी पहुतो, बाद में मीडिया पहुती। मीडिया खे हिकु एंटर अंदरि न पे थियण ॾिनो वियो चौकी में। जंहिंखां पोइ डीएसपी सां ॻाल्हि ॿोल थी मीडिया जी। डीएसपी चयो ठीकु आहे, मीडिया कवरेज करे। जॾहिं असां कवरेज लाइ अंदरि दाख़िल थियासीं त अंदरि ताला लॻल हुया। जंहिं बाद मीडिया ज़ोर भरियो डीएसपी ते त अंदरि ताला खोलराया वञनि त अंदरि छा आहे, छोकिरो छो बंदि आहे। जॾहिं उहे ताला खोलराया विया ऐं मीडिया एंटर थी त कैमरा जी अख सां उहो बि असां रिकॉर्ड कयो त जेको 11वीं क्लास जो शागिर्द आहे अर्ज़ मोहम्मद, उनखे पेर कड़ियूं लॻल हुयूं ऐं हिकु ॿियो शख़्स उते गिरफ़्तार थियल हुयो। उहो कंहिं बि ॾोह में मुलविस हुयो या ॿियो को मसइलो, पर उन जे पेरनि सां गॾु अर्ज़ मोहम्मद शागिर्द आहे, उन जे पेरनि में बि उहा ई पेर कड़ी लॻल हुई। जंहिं बाद शागिर्द ॿुधायो त खेसि बिना जवाज़ गारियूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं जेको अकबर ख़ास केली हुयो उहो नशे में धुत हुयो। उन पारां चौंक ते सरेआम माण्हुनि जे साम्हूं तशद्दुद कंदे खेसि कार में गीले विहारियो। कार में गीले विहारण खां पोइ अंदरि चौकी में वठी आयो, जिते खेसि मथां तशद्दुद कयो आहे, तमामु घणो तशद्दुद कयो आहे ऐं गार गंद कई आहे ऐं अहिड़ी ॿोली इस्तेमालु कई आहे हुन चयो त जेकी आउं नथो ॿुधाए सघां। ऐं इन हवाले सां शहरनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कई। शहरनि चयो त जेको चौकी इंचार्ज आहे अकबर जी सदाकत मेमण, वॾी महिरबानी। अवां खां वधीक अपडेट्स वठंदासीं।